असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। दनदिरना दिरननदा धीरना दनदिरना दिरननदार धीरदार 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 धीरदरना दार धीरदरना। असांखे अहिड़ा संत मिलन जा आयोजन और सत्संग और मन तन के शीतल करण वारी, अंतःकरण के शुद्ध करण वारी, आत्मा के कल्याण करण वारो असांखे सत्संग मिले। और हे वॾो विशाल आयोजन जो को प्रभु कृपा से भारत में 3, 4, 5, 79 9 महीने 3 तारीख यज्ञ करे, गुरु ग्रंथ साहिब जी स्थापना करे और त्रिमूर्ति सतगुरन जी जो पूसाई पेशुराम साहब, दादा प्रमाण पंजवाणी जी, अन्य संतन सां जी मिली करके वो उद्घाटन थो। तैसां गॾु वर्सी साहब जी शुरुआती थी अखंड पाठ साहब सां। अॼु उहा पनियाकल खां सन 61 खां हीअ वर्सी मल्हाईंदे, हे 43 वर्सी आहे संतन जी। संत पंहिंजी करणी रहणी जी यादगार सदा हयात यश जो रूप जेको हिन वक़्तु जो प्रत्यक्ष रूप में आहे, उन्हनि जो कहाणी ऐं रहणी जो उन्हनि मां असां पंहिंजे फैज़ वठण जे लाइ उन्हनि जूं जयंतियूं, उन्हनि जूं वर्सियूं हे मल्हायूं था। साईं जा मोकिलियल सचा दूत असां सृष्टि जे कल्याण जे लाइ पंहिंजा प्यारा, उन्हनि जो जनमण न थींदो आहे। असां वहिंवारक और कर्म दृष्टि सां ॾिसंदे शरीर आयो वियो, आत्मा अजर अमरा आहे, हुई रहंदी। और वो 25 साल हिन उद्घाटन आश्रम जेके ॿिन्ही मेलनि खे गॾु मिलाए करके हेॾो वॾो आयोजन रचियो वियो आहे। वॾी कृपा करके संतन पंहिंजो घर सम्झी
पंहिंजे सिक जो सॾु वेनती उनाए करके और सॼी संचंगत सॼी आयल संगत असांजी वेनती जो सॾु उनाए प्रेम सां दर्शन ॾिनो आहे। 4 ॾींहंनि खां वठी आदि गुरु ग्रंथ साहिब जो यज्ञ सां और अखंड पाठ साहिब सां प्रारंभ करे हे 3 रातियूं प्रभु कृपा सां मेलो हली करके अॼु भोग साहिब जी पाठ साहिब जी समापति ते पहुतो आहे। उन्हनि जी अनंत कृपा आहे। हर प्रोग्राम उन्हनि जी कृपा सां सफल रूप सां संपन्न थिया आहिनि। अॻिते बि उन सतगुरनि ते नंग आहे। उन्हनि जा कार्य आहिनि पाण संभालींदा। हिन दासनि खे विकार खां अहंकार खां बचाए रखंदा। पंहिंजी शेवा करण जो बल बख़्शींदा, बुद्धि बख़्शींदा, सुमत बख़्शींदा। जेको सतगुरनि नेम ठाहियो भाई रखण खां वठी हिन महिल ताईं कंहिंखे जेको वाक ॿुधणु नसीब थियो आहे अखंड पाठ साहिब जो, पर हे रखण सां वचन साहिब जो नेम रखायूं। पर हे पोइ बि छो नेम इहो त कंहिं उहो वाक न ॿुधो हुजे, हे वचन ॿुधे उन मां हिकिड़ो कणो बि असांजे अंदरि अची वञे। परिवर्तन जीव में जॾहिं बि ईंदो उहो हिकिड़े अखर सां ईंदो। भगवान कृष्ण जन गीता में लिखियो, हिन पापनि जे समूह पापनि खे जलाइण जे लाइ, ख़त्म करण जे लाइ, नष्ट करण जे लाइ बसि हिकिड़ी ज्ञान जी तीली जॻाइणी आहे। ज्ञान जो अखर लॻे जीअं काठियुनि जे ढेर खे हिकु चिणग बसि जलाइण जे लाइ बसि काफ़ी आहे। ईंधन अधिक सकेलिए पावक रंचक पाए, बाणी में साहिबनि चयो। घणियूं काठियूं गॾु करके छड़ी पावक ज़री उहा रंचक ॾिजे, काठियुनि जो ढेर जली वेंदो। सुठा संत पंहिंजे सत्संग कंदे उन्हनि जी भावना इहा ई रहंदी आहे, कलू आयो रे कलू आयो, हिकु नाम बोहो बोहो। कलयुग में छा छा थियणो आहे इहा असांखे बहुतनि खे ख़बर कान्हे। असां सत्संग कंदासीं, धर्म ग्रंथ पढ़ंदासीं, पुराण पढ़ंदासीं, असांखे ॼाण मिलंदी त कलयुग में छा छा थियणो आहे। जेको कॾहिं बि थोरी थोरी ॻाल्हि ॿुधी करे विचलित थिए थो त कलयुग में हे छा थो थिए, हे छा थो थिए, अलाए छा छा थियणो आहे। उन सां ॿुधो या पढ़ियो न्याय एॾो जो उनखे ईअं लॻे थो अलाए छा छा थियणो आहे। राम, पर असां पंहिंजो कमु कयूं। शिदाणी दरबार साहिब जे मानान जो पहिरियों साल उमा भारती उते आई, गिरिराज किशोर वठी आयुसि। 3 ॾींहं हुनजो सत्संग थियो। 9 खां वठी 11 ताईं इहो टाइम हुनजो 3 ॾींहं मुक़ररु रहियो और हुन हिकु ई विषय ते ॻाल्हायो, ईश्वर विश्वास। उन ईश्वर विश्वास में हिकिड़ी रात जो चयईं, भारत में कंहिं संत खां पुछो तो तव्हां संत वधी आओ, एतिरा सत्संग थियनि था और संसारी लोग गिरते ही जा रहे हैं, तो छा मकसद। संत भारती उन्हीं खे चयो। विवेकानंद जो वरी ॿियो मिसाल मां मथों ॿुधायां थो। चयांसि तूं जेकॾहिं मुंहिंजे साम्हूं आयो आहीं और ॿुधे थो सत्संग, तो सत्संग त सुधार आहे न। चई हा, या पक्का न त सत्संग सुधार आहे। चई हा साईं। चई अॼु जे युग में लोग गतर में हलिया था वञनि पिया, वेंदा रहनि था,
पर जेकॾहिं वरी इहो बि सत्संग न हुजे त पोइ दुनिया जी हालत छा बणिजे। स्वामी विवेकानंद खां पुछियो वियो, तव्हां जे एॾो प्रचार कयो था, छा संसार सुधरे थो? अरे संसार ठहियल ई जॾहिं अवध्या रचत आहे संसार, त सुधरणो कीअं आहे? असांजो जेको कारण शरीर आहे उहो अवध्या रचत आहे। उन अवतारनि खे बि हिन माया जे अवध्या में हलणो पियो। क्रिया जेका बि आहे उहा अवध्या में हलंदी, ज्ञान में न हलंदी। ज्ञान निश्चयात्मक करण जी शइ आहे, क्रिया में आणण वारी न आहे। संसार जो पुण्य पाप ॿई बंधन आहिनि, ॿई जनम ॾींदा। पोइ निश्चय ज्ञान जेको आहे जनमण जे छुटकारे जो आहे। श्री राम। तो संतनि इन ॻाल्हि खे यथार्थ समझी करके उन प्यारे खे जवाब ॾिनो त संसार में राम कृष्ण आयो, संसार न सुधरियो। संसार में नानक कबीर आया, संसार न सुधरियो। मूंखे बि जेकी गुरु आज्ञा कई आहे मां आयो आहियां, मां पंहिंजो ॿोले रहियां थो। मुंहिंजो इन ॻाल्हि सां कोई वास्तो कोन्हे संसार सुधरे थो या नथो सुधरे, मां पंहिंजो कमु करे रहियो। श्री राम श्री राम। मोट में तव्हांजो भॻवान जो सिर्फ़ु नालो खपे। श्री राम। शब्द आकाशा जी गूंजजे। श्री राम। शब्द ही परमात्मा है, शब्द ही परमात्मा है। शब्द जी धुन में जुड़ो। मुंहिंजा प्यारा, तो जेके भी सुठा संत सत्संग कंदड़ आहिनि, जंहिंखे इहो ज्ञान आहे, तो असां जेको सत्संग कयोसीं, जेॾी बि सभा वेठी आहे, जेॾी बि ख़ल्क वेठी आहे, उन सॼी ख़ल्कत मां, हिन सॼे सत्संग मां कंहिं हिकिड़े जे अंदरि हिकिड़ो अखर बि अची वञे, असांजो सत्संग करणु सफलो थियो। इहा ॻाल्हि सत्संग करता वक्ता इहा ॻाल्हि ध्यान में रखी करके करे, न त हर शोक में रहंदो। मां हेॾो चवां थो, मथो हणां थो, सुधरनि नथा। ग़लति, उनजो मन दुखी रहंदो जेकॾहिं यथार्थ खे न समझंदो। और यथार्थ जंहिं बि संत किताब कढियो, जंहिं बि भलनि पुरुषनि किताब कढिया, जेकॾहिं उनखे ज्ञान आहे त उहो किताब लिखंदड़ ईअं लिखंदो, मां जेका हीअ महिनत किताब सां कई आहे, इन किताब खे जेतिरा बि पढ़ंदड़ पढ़नि, उन सभिनी पढ़ंदड़नि मां कंहिं हिकिड़े जे अंदरि हिन किताब मां हिकिड़ो अखर बि अची वियो, मुंहिंजो किताब कढणु सफलो थियो। बसि मां इहो स्पष्ट इन ॻाल्हि खे वज़न ॾिनो त हे जेको वाक़ आहे साहिबनि जो, इन जो मक़सदु इहो न आहे त असां ॿियो न ॿुधी करके सिर्फ़ु इहो वचन ई ॿुधोसीं त सफल थी वियो। न, तुलसीदास महाराज सलोक लिखी छॾियो और कबीर साहब बि लिखियो साॻे रूप सां, सुतदारा और लक्ष्मी पापी को भी होए, संत समागम हर कथा तुलसी दुर्लभ दोए। हा राम श्री राम। हा, एक घड़ी आधी घड़ी आधी को पुनाद। हा, इहे ॿ सलोक उन्हनि संतनि चया जेको मूंखे चवणो आहे। तुलसी संगत साधकी कटे कोट अपराध। किरोड़े अपराध साधन जी संग मां कटबा। किरोड़े अपराध अपराध चइबो आहे जॾहिं शरीर मां कर्म थिए। मन असां संसारनि जो निवे छा, पर 95% पापनि सां भरियल आहे, मतां कोई पाण खे भलो माण्हू सम्झे। उहे पाप दॿियल आहिनि, जेके तुखमी तौसीर आहिनि उहे कंहिं संगत जे असरे दॿियल आहिनि। कोई चङो ग़लति संग में मिली वियो, कंहिं डाकू जे संगत में मिलियो, दॿियल आहिनि। वरी जॾहिं मौक़ो मिलियुसि, उहो सुठे ख़ानदान जो असरु उहो ज़ाहिर थी पियो। उन डाकुनि में रहंदे बि उन कोई भलाई जो कमु करे वेठो, केतिरियूं मायूं कढाए वेठो। अहिड़ियुनि क़िस्म जा फिल्म बि ठहियल आहिनि। श्री राम। पर संत जे संग में आयासीं, उहे जेके असांजा तुखमी असर आहिनि, तुखम जो तासीर बि चङड़नि चयो आहे और सोबत जो क़दुरु बि सियाणनि कयो आहे। त उहो सोबत में दॿिया रहनि था। जॾहिं सोबत हटी, बसि उहो टपड़ ज़ाहिर थी पवंदा। सत्संग ॿुधे थो, ॿाहिरि कंहिं शब्द ॻाल्हायसि, ॿाह गुंजे, मूंखे छड़ो साधु सम्झो थी, मां तोखे ठाहे ॾिसंदुमि। अरे भेण, सॼो कमु पूरो करे छॾे, पोइ तुखम ज़ाहिर करे छॾे। तंहिं लाइ संतनि चयो आहे, हीअ माया जेका माया आहे इहा महाप्रबल आहे।
महा वॾे ज़ोर वारी। इन को बचण जे लाइ एकमात्र साधन आहे संत जे साए हेठि रहणु। सायो कहिड़ो? वचननि जो सायो जेके असां ॿुधूं उहे असांजी बुद्धि जे निश्चय में वञनि। बुद्धि असांजो वज़ीर आहे, मन असांजो राजा आहे। राजा पंहिंजी मस्ती में, छो जो राजा राज जो मालिक आहे, वज़ीर मालिक न आहे। वज़ीर खे जेको डिपार्टमेंट ॾिनो वियो आहे उहो संभालींदो। अॻे जेके राजाऊं त उहो कोई बि अनचित करे वेंदो ऐं वज़ीर खां पुछंदो उनखे काबू कंदो, न मुंहिंजा साईं हे राज खे तकलीफ़ पहुचाईंदे। छो जो उन भोगनि जी संपन्नता आहे। थोड़नि राजाउनि खां सवाइ इतिहास में बाक़ी राजाऊं काथे आहिनि? 5-5 मीले में कोट ठहियल आहिनि भारत में। समथर में राजा, मोठ में राजा, झांसी में राजा, 5-5 मीले में। अॼु उते हिकिड़ो पखी बि नथो मिले। इहा हालत आहे। तपो राज, राजऊं भोग, भोगो नरक। कोई बि पाण खे वॾो नंढो न सम्झे। श्री राम। हाँ, जेके तप कनि था इंद्रियुनि जो संयम थियो, पर जे सहन न कयो ऐं वरी थोरो कंहिं ॻाल्हायो, कावड़ अची वई, अड़े पोइ त तूं संसारी मां ई वहे गुज़रे न। तप इन लाइ कयो। वरी तपशा थी, जनम पूरो थियो तपशा में, राजाई मिली, राजऊं भोग, भोगो नरक, वरी समापत। त छा वॾो थियो? तपशा करेंदो त वरी साधना कर शांति सां, वरी राजाई मिले त वरी उन में सुमत न वञे, उनमें धर्म जा कम कर त तुंहिंजूं पीढ़ियूं सुखी वसनि, नगर सुखी वसे। न त हे सभु तबाह थिया जेके भोगनि में राजाइन जा भोगींदे। कल मिस्टर टंडन जेको मंत्री आयो हितो, नगर मंत्री, छा चई? राजाऊं न सुधारींदा संसार खे, सरकार न सुधारींदी संसार खे, और संत सुधारींदा। अध्यात्म जो ॼण हीरो आहे। असां मिस्टर टंडन मां सत्संग कराइण सां सॼी राति अध्यात्म ते ॻाल्हाया। हिते जेके ईंदा आहिनि नेता मां उनखे सत्संग ते ॻाल्हाईंदो आहियां। लाल बहादुर पंहिंजो शास्त्री गवर्नर ईंदो, उनखे बि सत्संग ते, बसि कंडी पाती वेह साईं सत्संग कर, कलाक सत्संग करे हलियो वियो। बसि ॿियनि जी ज़रूरत छा आहे असांखे नेताउनि जी? जेको सत्संग करे, जेकी वात असां चवंदो उहे वचन उनखे ख़ुदि वठ कंदा। त मां संसार में चवां छा थो, ख़ुदि मां छा थो कयां? मुंहिंजे संतनि खे बि इहा वेनती आहे, जेके सत्संग जंहिंजो नालो आहे, माना शब्दनि जी व्याख्या, बाक़ी थियो भॼन भाव। सॼे जुमिले खे सत्संग न चइजो। सत्संग, संत जे संग में जेकी उन्हनि अखरनि में ॼाण पियल आहे, जेका उन शब्दनि में ज्ञान पियल आहे, उनखे पूरे अनुभव सां उनखे यथार्थ व्यक्त करणो, इनखे सत्संग चइबो आहे। उहो वे समाज खे ॾे। बाक़ी उन सत्संग जो भॼन भाव हिकु सृष्टि तो हिसो आहे। जीअं जर्नल शब्द माया आहे, पर उन माया जे कार्य जे वर्तन करण लाइ, स्वार्थ जा परस्वार्थ जा कार्य सिद्ध करण जे लाइ धन हिकु सृष्टि तो हिसो आहे। उन माया जो धन ही माया आहे, ईअं नाहे। जेकी ॾिसण में अचे थो, जेकी ख़्याल में आहे, जेकी बुद्धि में आहे, उहो सभु माया आहे। भॻवानु कृष्ण गीता में चयो, मां इंद्रियुनि खां परे, मां मन खां परे, मां बुद्धि खां परे, जेकी बचे उहो मां आहियां, उहा आत्मा बचजी अचे। श्री राम। मुंहिंजा प्यारा, इन्हनि थोरो यथार्थ संतनि जे संग मां असां बेसिस ज्ञान थोरो सम्झी हलूं। मुंहिंजा प्यारा, त जेको वक़्तु आहे उनखे ज्ञान रखणु घुरिजे। त जेकी हीअ वेठी आहे, हे मुंहिंजा प्रभु जा रूप वेठा आहिनि। प्रभु जंहिंखे मोकिलिया उहो वेठो आहे। आप कथे आप सुनने हार, इहा दृष्टि रखे ई रखे। गंगेश्वर महाराजन चवंदा हुआ, बाबा हे सभई ज्ञानी आहिनि, पर हिन स्टेज ते वेही करके जेकॾहिं साम्हूं वारनि खे अज्ञानी न सम्झिबो, बसि सम्झणो न आहे। सम्झणो इहो आहे, सुणण वारो पाण आहे। त हे ज्ञान कथन कीअं कबो? इन जो मतिलबु इहो न आहे वक्ता खे हुजणु घुरिजे त मां ॿुधायां थो तॾहिं ख़बर पए थी, न त हिनखे ख़बर कान्हे। इहा भुल न करे विझे। सभिनी खे हिक ॿिए खां वधीक ख़बर आहे। त सत्संग मां जेको विवेक मिले थो, मूंखे छा करणो आहे न करणो आहे, हिन स्टेज जे लथे खां पोइ सॼे संगत जी धूड़ रहे। सभिनी में मुंहिंजो साईं आहे, सभिनी खे करतार हलाए थो। वॾो कर्म जो चक्कर गूढ़ आहे, कंहिंखे कीअं निभाइणो अथसि, कंहिंखे कीअं निपटाइणो अथसि, कंहिंखे कॾहिं चमाट लॻाए करके। ए जेको सचे की है कोठड़ी, इन में मां बसि स्पष्ट कयां थो इनखे। ए जेको सचे की है कोठड़ी, सचे का विच वास, इकना हुकुम समायले, इकना हुक्मे करे विनाश। हिकिड़नि खे हुकुम खां थोरो ॿाहिरि हलाए थो, हिकिड़नि खे हुकुम में हलाए थो। इकना भाणे कढले, हिकिड़नि खे पंहिंजे भाणे में हलाए थो, राज़ी रहाए थो। इकना माया विच निवास,
पर ए बे आख न जापई जे किसे आणे रास। इहो वात सां जापे माना चई न सघिबो त पूरन कंहिंखे कंदो। उन भाणे में हलदड़ खे का चमाट हणी माया में फेराए विझे, हुकम खे हलदड़ में ऐं गतर में फेराए विझे, या माया में रहंदड़ खे चमाट हणी पंहिंजे हुकम में हलाए विझे, इहो एंड कोई सम्झी न आहे सघंदो। मां त हिकिड़ो मिसाल ॾियां, स्पष्ट कयां। हिकु फ़क़ीर साईं कंहिं सेठ जे दुकान ते घुमंदे अची पहुतो। सेठ बंदियूं वेठो तारे ऐं उहा मस कलम जेका मस मां ॿोड़े करके कलम थींदी हुई, ऐं उहो अखर त सुकाइणो पवंदो हो। जेसिताईं थिए त असां पनो जल्दी उथले न हंधो करेसि, हलियो वञ। चुप करके अखियुनि में जल अची वियुसि। धनवान थी करके और इनकार करे, ओहो जेको कर्तव्य जो पालन नथो करे उहो पशु खां बि परे आहे। धनवाननि ते संसार जी मां इन विषय ते खणा, वॾे में वॾी जवाबदारी आहे। ॿिन्ही खे साईं जो भजन करणो आहे। संसार में ॿ पद्धतियूं आहिनि, हिकु निर्धनता ॿी धनवंता। केरु केतिरो धनवान आहे, केरु केतिरो निर्धन आहे, केरु केतिरो दुखी आहे, केरु केतिरो सुखी आहे। पर विषय हाणे धनवान ते अचूं त निर्धन खे बि भॻवान जो भजन करणो आहे, सरधन खे बि करणो आहे। पर निर्धन कीअं करे, जंहिंजो हेॾो परिवार आहे वीचारो पालना करके असां केॾो बि चऊं भॻवान ते रखूं, जी चिंता कीअं हटंदी, जेके चवण जी ॻाल्हि थी वेंदी। इन जे लाइ धनवाननि ते फर्ज़ आहे पंहिंजे नगर जो, पूरे नगर जो उहा सर्वे करे। सफ़ेद पोशन खे घुरण न ईंदा, तॾहिं कोई चई वेंदो आहे मां साईं जेको ईंदो आहे हर भुर मोटाईंदो न आहियां। इन करण सां कमु पूरो न थियो। धनवान अॻियां घणो तुंहिंजो हिसाब किताब थींदो। इहो जर्नल शब्द आहे, इहो धनवान जे लाइ जवाब न आहे। जवाब धनवान जो कमु आहे सर्वे करे, धन खे शुद्ध करके। मां इन ते ॻाल्हियूं खणा, धन जमा न करणो आहे, अन्न जो विकिरो न आहे करणो, ज़मीननि जो विकिरो न आहे करणो। शास्त्रनि में मना थियल आहे। तोखे ज़मीन वधे ॿियनि खे ॾे, घर ठाहिनि, तोखे अन्न वधे ग़रीबनि खे ॾे, उहे खाइनि, लिखियल कोन्हे। श्री राम, ये धन तोखे वधे, तोखे ॾिसणो आहे, सर्वे करणो आहे, किथे कहिड़ी कहिड़ी घुर्ज आहे। सभु समान न थींदा। परमात्मा जंहिंखे जीअं रखियो आहे इन में तुंहिंजी वृद्धि थींदी, यश थींदो, तुंहिंजूं पीढ़ियूं सुखी थींदियूं, तुंहिंजूं 7 पीढ़ियूं हलंदियूं, तूं धर्म जो कमु कंदे त। असांजे पनेतर में सेठनि जो तखलस मदनाननि खे पवंदो। असांजो सेठ सतराम दास हाज़िर वेठा आहिनि, पर छा ॿुधंदासीं वॾनि जूं ॻाल्हियूं। पंहिंजा हेॾा नौकर गुमास्ता, पर कोई महिमान अची वञे त पाण उथी करके उनखे नड़ पिसाए करे ॾियणो, इहा शेवा करणी आहे। अतिथि जो एतिरो आदर करणो आहे। श्री राम, जिथे गुमास्ता उते रोटियूं हलनि, जेको लंघे उनखे रसोई मिले, तॾहिं हे सॼी पीढ़ियूं हलंदियूं आहिनि। रोड़ी डिवीज़न में सेठ सुगनी चंद जन खे 7 पीढ़ा त सेठियूं सॾिबा हुआ, जंहिंजी अध रोड़ी हुई। इहे धर्म जा कम ई जीव खे मथे खणनि था। स्वामी विवेकानंद साहब लिखियो शेवा जे चैप्टर ते सॼा 20 सुफ़ा। मतां कॾहिं भुल करके बि मुंहिंजी सख़्ती सां बंदिश आहे, जेको बि असांजे डिपार्टमेंट में स्पीच कोई कंदो त कॾहिं बि इहो लफ़्ज़ भुली करे बि न अचे त सहायता या मदद, इहो लफ़्ज़ भुली करे बि न अचे। धार्मिकता में इन शब्द जे लाइ इजाज़त ई न आहे। साम्हूं वारो पंहिंजी मदद सम्झे, साम्हूं वारो सहायता सम्झे, साम्हूं वारो महिरबानी बिलाशक घुरे, पर हे ॿुधण जी इंतज़ार ई न करे या इच्छा ई न करे, उनजे वात ते हथ ॾे, बोल न, चुप कर, तोखे तुंहिंजो नसीब मिली रहियो आहे, मां छा ॾेई सघंदो आहियां, बाक़ी केरु ॾेई रहियो आहे। और शेवा, शेवा जे अखरनि में बि चैप्टर पंहिंजे ॿुधाइण जे लाइ, अगरि जेका शेवा थिए त ईअं ॿुधाए, जंहिं जंहिं विषय जी शेवा आहे, हिन विषय जी हेतिरी शेवा थी, विद्वान जी हेतिरी शेवा थी, ग़रीबनि जी हेतिरी शेवा थी, कई से केरु आहे तूं करण वारो, विषय खे विच में रख, बसि ख़तमु। महिमान को कॾहिं ईअं न पुछो साईं छा खपई, वॾी महिमान जी तो बेइज़ती करे विधी। महिमान खपई, उहो महिमान शान वारो कीअं सरबो, छा घुरिजे साईं, ईअं न मुंहिंजा प्यारा प्यारा, अचे वठो,
भंडार में जंहिंमहिल रसोई हलायो छड़ो अखर चओ साईं जल सिंध जी सभ्यता सभिनी में साईं साईं पटाटा साईं फुल्को साईं हे पर ईअं न त टपड़ अॻियां न हुजे ऐं पुछे हुनखे घुरबो बि त बि न घुरंदो भलो माण्हू पर अॻियां झले करे साईं पोइ फुल्को न त अधु ई वठो न त बसि शइ पुछी वञो कोई दिक़त कान्हे आराम सां विषय खे रखो न वठण वारो न ॾियण वारो अहिड़नि शब्दनि खे विच में इस्तेमालु कयो जंहिंमें अहम न पैदा थिए न तूं रहे न मां रहां कार्यो रहे संसार में कार्यो त हलंदो तूं केतिरो पूरो कंदे तुंहिंजो कहिड़ो आहे हे तुंहिंजे लाइ आहे आश्रम आहे घर आहे दुकान आहे तुंहिंजो न आहे तुंहिंजे लाइ आहे जेकी परमात्मा तुंहिंजो नसीबो तोखे ॾिनो अथई तूं बि सुख वठ ॿियनि खे बि सुख वठाए इहे असांजे लाइ आहे जंहिंखे जेकी मिलियो आहे श्री राम मुंहिंजा प्यारा मां ॻाल्हि कयां रोई पियो फ़क़ीर साईं धनवान प्यार सां नाम जपे सघंदो हुनखे धन आहे पर उन ग़रीब खे बि ओतिरे रोज़ी जो ॾे जंहिंमें हुनजे बचनि जो गुज़रान थिए बसि तुंहिंजो कमु पूरो थियो त उहो आराम सां भॻवान खे जपे सघंदो तूं बि जप ॿिन्ही जो भलो थिए हरे राम धनवान निर्धन खे ॾिसे इहो हुनजो धर्म आहे असांखे शेवा लाइ जनम मिलियो आहे असां शेवा कयूं स्वामी विवेकानंद थियो अॼु जे युग पुरुष जंहिंखे तूं हथनि में ॾिए थो ईअं सम्झ मां भॻवान जे हथनि में ॾियां थो सचाई आहे ॿुधी त ज़ोर ॾियण जी ज़रूरत ई कान्हे जंहिंखे बेसारे खे तूं ॾिए थो या हथु घुरे थो उहो तोखे मोट में छा ॾींदो उनजो फल तोखे भॻवान खे ॾियणो आहे तूं उन हथ खे ख़ाली न छॾायसि गृहस्थ जा इहे ॿ धर्म आहिनि बसि नाम दान ॿई अखर यादि करे वञो असां नाम अंदरि दान ॿाहिरि नाम अंदरि वाणी जो दान शेवा जो दान तन जो दान मन जो दान ॿिए जी भलाई सभिनी खे ॾिसी ख़ुशि थियूं असां और धर्म जो दान धन जो दान बसि नाम ऐं दान पुण्य दान का करे शरीर सो ग्रही गंगा का नीर गुरु नानक साहब फ़ैसिलो ॾेई छॾियो जेको पुण्य दान जो पंहिंजो शरीर करे छॾे उहो गंगा जे समान निर्मल थी वेंदो ऊंधो टंग जी तपस्या करके पर धन अथसि दान नथो करे यादि रखे उनजी बंदगी क़बूल न पवंदी धन खे लुटाइणो आहे जंहिंखे तूं पंहिंजो सम्झी बि न हुनखे ॿाहिरि कढी छॾ या पाणे तुंहिंजे ईंदी पई संत माया मान खे जेको फिटी करे उहो ई संत थी सघंदो आहे माण्हू ॾींदा छा हथ जोड़ींदा भेटा रखंदा ॿियो छा कंदा जीवन इहो पूरो करे छॾींदा इन खे तूं फिटी करे छॾ इहे पाणे कढ लॻंदियूं तोखे टाइम न मिलंदो माया ऐं मान वठण जो आहे छा श्री राम मां थोड़ा थोड़ा निस्का तो ॿुधाईंदो वञा संत अगरि परमार्थ में लॻल आहे त कॾहिं बि मन में बि आहे भुल न अचे त संत देर कई आहे संतनि जो संगी सत्संग खे या संतनि जे प्रति देर जो लफ़्ज़ सम्झे पंहिंजो कयो विञाए छॾियईं तव्हां साईं देर सां आयो गुरुमुखाई जो पुट गु जो अखर बि असां पढ़िया ई कोन आहियूं हज़ारे शिष्य आहियूं सत्संग वॾा वॾा कयूं था पर ॼाण ई न आहे भॻवान ख़ुदि संत खे न चवंदो देर कये छो जो भॻवान जो कमु करे रहियो आहे घर घुमी रहिया आहिनि संत लोभ जे करे हुन प्यार कयो तूं ॿियो आहे साईं तोखे वठी हलणो आहे कंहिं प्रोग्राम ते हे नेता न आहे जो चुनाव सां थियो आहे उनखे उते पहुचणो आहे संत प्यार जा ॿियो वठी वियुसि तूं ख़्यालु कर अबा पोइ तो ॾे ईंदा हाली हुनखे संतनि ॾे पहुचणो आहे उते सार्वजनिक कार्य आहे उहो कंहिंखे न कंदो हुनजो प्यार आहे श्री राम और ॿियो चए त संत तूं देर कई आहे ताक़त न आहे भॻवान खे चवण जी संत खे त तूं देर कई आहे संत भॻवान जो स्वयं कमु करे रहियो आहे सभ खे प्यार ॾियो सभ खे राज़ी रखो सभ जी शेवा कयो सभ खे ख़ुशियूं ॾियो श्री राम उनजे लाइ कुझु बि मथे घटि कमु कोन्हे हे आयोजन आहिनि पलव आहिनि बहिराणा आहिनि हे आहिनि सभु फॉर्मेलिटियूं आहिनि असांखे आसीसन पाइण जूं संत जी दृष्टि में सिर्फ़ु ब्रह्म आहे संत जी वॾी शेवा संसार जे लाइ इहा आहे त पाण ब्रह्म रूप थी करके सभिनी में मथां ब्रह्म दृष्टि विझे ऐं ब्रह्म दृष्टि जे अंतर्गत छिके करके हुनखे संसार जे ख़्याल खां बचाए करके बसि विरती सां वेठो रहे जेतिरो संसार को बचाईंदो बसि इहो संत जी वॾी शेवा आहे संसार जो ख़्याल उथियो संसार अंदरि मन में आयो अवगुणनि जी खाण आहे संसार और परमात्मा गुणनि जी खाण आहे विकार लोभ ईर्खाऊं जेके बि अवगुण आहिनि उहे संसार में आहिनि संसार जो चिंतन न कर संसार में शरीर खे रखो
इहा इजाज़त आहे। इन खे चइबो आहे माया में रही निर्लेप रहो। ये संत तव्हांखे नाम ॾियनि था, नाम खे अंदरि रखो। जनमण जो चक्कर कटिजे, तव्हांखे वासना ऐं कामना जी ॿाहिरि छिक न थिए। और प्लस जेको प्रालबो जो भोग अचे उन जे सहण जी तोखे शक्ति मिले नाम जपण सां। जेतिरो हृदय में हूंदो, दुख जेतिरो टाइम रहणो आहे रहंदो, उहो वेंदो धन सां दुख, पर जेको दर्द अंदरि सताए थो उन दर्द सहण जी शक्ति पैदा थींदी नाम सां। नाम शांति ॾींदो, नाम दुख न कटींदो, दुख दान कटींदो। और दुख जो जेको दर्द आहे उहो नाम जो जेतिरो अंदरि अभ्यास हूंदी ओतिरो सहण जी शक्ति पैदा थींदी। इहा ॻाल्हि यादि हुजे। श्री राम। त प्रालबो जे भोग खे तूं ख़ुशी सां भोगे वञे, इहो ई गुरु अर्जन देव महाराजनि जे बाणी जे बोहिथे जो इहो अखर आहे। हर का नाम हृदय नित ध्याई, अंतम महल बि शब्द इहो ई। संगी साथी सगल तराई। संगी साथी ॿिया न, संगी मन और साथी इंद्रियूं। मता कंहिं ॿिए चकर में अर्थ में अचिजो। संसारी कॾहिं बि पंहिंजी भुल में हिन ग्रंथ साहिब जो अर्थ करणु शुरू न करे, न त 12 न 14 न दुरुपयोग कंदो। हे निरोल ज्ञान आहे, सवाइ संत जे हिन बाणी जो कॾहिं बि पंहिंजे भुल सां अर्थ न करे। संसार न बिगड़ियल आहे। संसार जेतिरो बि गतर में वञे उन्हनि जो कारण परमात्मा आहे। गुण दोष ठाहिया अथई, जेको दोष जो पासो माण्हू कंदा ढोर, उहो ठाहे छो? श्री राम। पर संत जे संग में अची करके उनजो दुरुपयोग न करे शब्दन जो। प्रभु कृपा करे जो चाहत सोई मन पायो, या जो मांगे ठाकुर अपने ते। सिखनि जा शब्द ॿुधी करे असां प्रेम सां ॻाइणु शुरू कयासीं। छा मंगण सां मिली वेंदो? अड़े फ़क़ीर मंगण सां पैसो मिलेसि, जेकी घुरे थो उहो त मिलेसि, पर छल पैसो मिलेसि पर शब्द न मिलनिसि, गारियूं न मिलनिसि। तीअं असांजो बि इहो हाल थींदो त मंगण वारे खे उहा शइ त मिले पर मतां तो दुख वधी न वञनिसि। चरियाई में न अचे त मंगण सां असांखे सभु कुझु मिलंदो आहे। ये छड़ा सुर जा मिठा भजन ॻाइणा आहिनि। जो मांगे ठाकुर अपने ते। पहिरियों शब्द खे व्याखा सां ॾिसे, पोइ इन खे खणे त उहो कंहिंजे लाइ मंगियो वियो त जेके संत परमार्थी थी विया, जंहिंजे अंतःकरण शुद्ध थी वई, आत्मा जो प्रकाश अंतःकरण जे मथे पियो। बसि पोइ प्रभु के सिमरह से परोपकारी। प्रभु के सिमरह, प्रभु जे सिमरण वारनि खे हृदय में संतुष्टि अची वेंदी, तृप्ति अची वेंदी, पूर्णता अची वेंदी। पोइ उन जे हृदय में जेको बि इच्छा उथंदी उहा प्रभु वारी उथंदी, ॿिए जे भले लाइ उथंदी। हे भलो माना संसार सॼो असांखे परमात्मा ॾेई छॾिया, ॿियो छा ॾे? तुंहिंजी लाइकी खे ॾिसे थो, तूं जेतिरी योग्यता संभारे, तूं मंग वॾी न कर, झोल वॾी कर, माना लाइकी वॾी कर। तोखे ॾियण लाइ घणो तयारु आहे, तूं संभार सही त पढ़। श्री राम। मुंहिंजा प्यारा प्यारा, परमात्मा पाण वटि छा रखियो आहे उहो अति सूक्ष्म आहे। पर असांजो भॻवानु ॾिसे थो, सिंधी में चवणी आहे सुञाई ते सीट लॻी पई आहे। जेकॾहिं सेठियूं भॼन नथा कनि, छा ग़रीब भॼन कनि था? सेठियुनि खां शेवा नथी पुॼे त छा ग़रीब अची शेवा कनि था? सेठियूं अमृत वेले नथा उथनि त ग़रीब उथनि था? पंहिंजे हाले इन किरिया पिया आहिनि। अड़े अमृत वेले उथो, साईं खे बाॾायो, संतनि जे दरनि जूं शेवाऊं कयो, तॾहिं त उहे कर्म कढबा। साईं जे अॻियां रो, अकेलो रो, कोई ॾिसे न। स्त्री खे दुख आहे, पति खे दुख आहे, पुट खे दुख आहे, रोए। रोइण सां कर्म कटबा। ॿियो कर्म कटण जो कोई साधन कोन्हे। बाक़ी टिकाणेदारनि ऐं बामणनि जा सभु गुज़रान जा साधन आहिनि, मथां कंहिं चकर में वञो। इहो परमात्मा साधन ठाहियो आहे। जेके पुराण आहिनि, हे आहिनि, टिकाणा आहिनि, सभु साधन आहे। भॻवान जो भॼन कनि था, उनखे गुज़र बसर लाइ परमात्मा ॾींदो। संसार खे चवणु आहे जेको साईं जो नाम जपे, उनजे रोटी कपिड़े मकान जो तव्हां ख़्यालु रखो। इहो चवणु आहे ब्राह्मणनि जे लाइ, साधन जे लाइ, जेके भॻवान जा थियनि था, नाम जपनि था। बाक़ी पंहिंजो कर्म कयो। श्री राम। जेसि ताईं त अमृत वेले उथंदो न, शेवाऊं न कंदो। अड़े भेण, अहिड़ी ॿार सां बि खेचल नाहे कभी। 100 रुपयो ॾिनी, पलो पातियूं, लखनि जूं इलाज था थियनि। अड़े भेण, ॿार सां बि एतिरी खेचल न थींदी आहे। बुद्धि खे तालो। मुंहिंजो हे कष्ट दूर थिए, मूंखे पुटु मिले, हेॾा हेॾा लखें ख़र्च करे, अड़े लख दान नथो करे, शेवा नथो करे। श्री राम। इन बचू पिनी खे छॾियो, इन खां मथे उथूं असां। हे पलव अरदासूं, हे टका ग़रीब जे लाइ। सचाई इहा आहे। तूं लखें रुपया अस्पताल में पंहिंजो धन अथी उन में ॾे थो, और हेॾे 100 रुपये जो कणा थो कराए, छो त गुरु चरियो आहे। हे छा थो करे? श्री राम।
तुंहिंजे लाइ अरदास न आहे दान कर वञी उते ग़रीबनि खे ॾिस पंहिंजे अस्पताल में 6 लख रुपया अमेरिका में हार्ट जा ऑपरेशन कराए करे अचे थो मां साईं अमेरिका ऑपरेशन करायमि 6 लख रुपया पर उन सेठ ॾे माण्हू मोकिलियोसीं 5,000 ॾियण लाइ तयारु न आहे हैफ़ हुजेसि मुंहं में छा चइजे हे ग़रीब जे लाइ अरदास आहे तुंहिंजो कोई सहारो कोन्हे तुंहिंजो टको ई अघिजी वेंदो तुंहिंजी ख़ाली अरदास ई अघिजी वेंदी श्री राम मुंहिंजा प्यारा मां त वचन वठण खां अॻु में चाहियो पए असांजी पहिरीं आलमबाग पोइ लखनऊ पोइ ॿिया शहर श्री राम मां हिकिड़ो अखर चवंदो असांजे लखनऊ में छड़ो 10 हिसो हिकिड़ो सेठ दान कढे त जेको ग़रीबी 70 खां असां चऊं था लथल आहिनि ओहो असांजी ग़रीबी 70 खां लथल सिंध में न हुया ग़रीब हुया बनी ॿारो हो शुक्र हुयो फ़क़ीरनि जी दुआ हुई संतोष हो हृदय में सभु को पंहिंजे आनंद में हो ॻोठ में विहांउ वधाइण थींदो सभिनी खे खारायो वेंदो हो कुड़मी कुंभारो जेको बि आहे सभु श्री राम पर ग़रीबी जो 70 न रहंदो परमात्मा उनखे बणायो आहे पंहिंजे कर्मनि सां थियो आहे असां उनखे नसीब न वधाए सघंदा आहियूं मां इन विषय ते सभिनी ते ॻाल्हायां पीउ जो पुटु जुदा थियनि था श्री राम जुदा थियण खां पोइ भाग ज़ाहिर थी पवंदो को हेठि थी वेंदो को मथे थी वेंदो को बराबरि हलंदो पर असांखे इहो धर्म आहे जेको हेठि थी वियो उनजी स्थिति अहिड़ी न थी वञे जंहिंमें उनखे जाइ मसवाड़ी वठणी पए और तूं बंगले में आहे हुनखे गुज़र बसर जे बचनि जी तकलीफ़ अची वञे न इहो तो भाउ जो धर्म आहे उनजे भाउ जे बचनि गुज़राइण जो साधन रखणु और उनखे पंहिंजो गुज़र बसर ॾियणु तूं चाहींदे लख बि ॾे मां भाउ खे पाण जहिड़ो बणायां तूं बणाए न सघंदे उहे लख तूं ॾींदे बि किथे हलिया वेंदा इहे सभिनी खे तजुर्बा हूंदा असां त जनमी भॻवानु हिकिड़ो ई ॾिनो श्री राम पर जॾहिं विहांउ वधाइण थिए उनजा कार्ज मंगल बि तूं खणी बीहो तूं उते वेठो हुजे हो ग़रीब ॿियनि खां पैसा वठी अचे लजाए तुंहिंजे लाइ तूं लख ॾेई पाण जहिड़ो खे बणाए न सघंदो आहे पर उनजा बचा दुखी न हुजनि पोइ यादि रखजांइ पोइ जुदा थिए खां पोइ तोखे पुटनि खे ॾियणु स्वार्थ आहे तुंहिंजे भाउ खे ॾियणु पर स्वार्थ आहे उते पुटनि खां वधीक भाउ खे ॾिस पुट जो जेको नसीब आहे पाण मिलंदुसि तूं न हुजे हा त बसि हिकिड़ो अखर पढ़ी छॾ नंढड़ा पिता गुज़ारिया त पोइ छा थियो मुंहिंजा प्यारा इहा असां भाइनि में भाई पीउ जी नज़र रखूं ऐं ईअं असांजो छड़ो 10 हिसो धन निकिरे ऐं हिकिड़ी बैंक जमा थिए सिंधी क़ौम जे लाइ श्री राम उनमें पंहिंजा स्कूल पंहिंजूं अस्पतालूं हे लखां ख़र्च हेॾा अस्पतालनि जा टेस्टनि जा जेकर न थियनि ऐं संस्कारी ॿार पैदा थियनि जेकर असां हिकु शहर में इहा शइ ईअं बैंक कढूं असां पंहिंजी क़ौम खे ईअं उथाए वेझूं जे देरि ई न थिए 10 हिसे कढण मां कंहिंखे खोट पए थी त मां ॾे हलियो अचे मूंखे साल में 2 महीना थिया आहिनि करोड़ रुपया अची विया आहिनि अञा 1.5 करोड़ ईंदो साल में काई अहिड़ी ॻाल्हि कान्हे मुंहिंजा प्यारा हे आश्रम मां सार्वजनिक तव्हांखे लोकार्पण करण लाइ तयारु आहे अचो संभालियो सभु मीटिंगूं हिते कयो समाज लाइ सोचो असांजो उथी पए असां पठाणनि जा ॿियनि जा आगा खान जा हिननि जा ॿुधंदा हुनजो कोई ग़रीब नथो रहे कोई उहे पंहिंजे क़ौमनि खे खणी वेठा आहिनि असांजी सिंधी क़ौम घणी इहा आबाद हुजे असली सिंधी संस्कृत जेका वेद जी संस्कृत आहे उहा असली सिंध में हुई मुंहिंजे जीवन में जंहिंजो नालो शौक़ु आहे न उहो पैदा ई न थियो आहे पर हिकिड़ो पैदा थियो आहे 5-6 साल थिया आहिनि त सिंध जूं जेके चवणियूं आहिनि उहे मां गॾु कयां उन चवणियुनि में जेकी मां धर्म ग्रंथ पढ़िया अथमि उन हिकु चवणी में वेद जो ज्ञान भरियो पियो ऐं परमात्मा मूंखे केतिरा बि किताब मिलाया मुंहिंजी इच्छा थी सभु इच्छा मां मुंहिंजो सॼो कार्य थिए थो बसि मां चई न वञा बसि जेको ईश्वर ते विश्वास रखंदो उहे बि भॻवान जा लकाव ॾिसंदो उन दृष्टि सां मां चवां थो सिंध जी असली संस्कृत हे असांजे भारत जो ग़रीबी हुजणु अधु ग़रीबी हुजणु हिननि जी भावना इहा आहे असां खाऊं ॿिए खे न खारायूं असांजे सिंध जी बसि हिकिड़े ई ठपे में मां बसि जुमिलो ॾेई छॾियां सिंध जी सभ्यता इहा आहे मां बि खावां ॿिए खे बि खारायां ॿिए खे खाराए मां पोइ खावां जंहिंजे करे असांजा सिंधी आबाद आहिनि बसि इहा ॻाल्हि यादि रखूं दैतनि खे सिंग न थींदा आहिनि देवता हुनखे पर न थींदा आहिनि असां इंसान आहियूं
इंसान उहो आहे जेको पाण खे बि सुख ॾे, ॿियो अचे आवे। तूं अरबर उथी न वञ, कहिड़ा माण्हू आहिनि, तूं उथी वेंदे वरी उहो तोखे कोन चवंदो त हितां वेहो। इहे घणा माण्हू अहिड़ा मिलंदा। अहिड़ो घणो न्याज़ बि न कर जो उनखे बि लियाकत न रहे, लियाकत खे लियाकत मिले। ॾिठो वियो आहे श्री राम इंसानियत इहा, तूं बि ॿिए खे बि जाइ ॾे, सुरीपुरी जाइ ॾे। और दैत उहो मूंखे सुख मिले, ॿिए खे दुख मिले त मिले। और देवता उहो चाहे मूंखे कष्ट अचे पर ॿिए खे सुख मिले, बसि इहो ई अंतरो आहे। श्री राम त बलहारी गुर आपणे जेवाड़ी सदवार, जिन मानस ते देवते किए उहो मथो कोन लाहींदा। इहा सेखारींदा पुट पाण खे दुख ॾे बि ॿिए खे सुख ॾे, उन में मुंहिंजो साईं आहे। सतगुरु संत में असां इहो सिखूं, पंहिंजो पाण सुञाण। ॿ धर्म आहिनि दुनिया में। हे 25 साल जी रजन जयंती आहे, मां थोरो टाइम भरिजी वेंदो, रसोई मिलंदी प्रेम सां। श्री राम इहे 2 धर्म ऐं अधर्म असां यादि रखूं हृदय में। 2 धर्म आहिनि। हिकु धर्म पहिरियों पाण सुञाण, पहिरियों धर्म आहे पहिरियों पाण सुञाण। और ॿियो जेको धर्म आहे उन जा 2 हिसा आहिनि। अधु धर्म इहो आहे मन वचन कर्म करके कंहिंखे कष्ट न पहुचाइणो। पंहिंजे तरफ़ां मन वचन कर्म करके कंहिंखे कष्ट न पहुचाइणो। जेके मंदर कानपुर में, जंहिंखे आम के बिरला बि सॾे वेंदा आहिनि भुल में, पर जेके सेठ जो ठहियल आहे, अंदरि एंट्री थियण सां गैलरी लॻल आहे, साम्हूं मंदर आहिनि, दहिने वञण सां उते जेके गैलरी जा पासा आहिनि, हिकु जाइ ते लिखियलु आहे ईश्वर की सची पूजा। छा खे चइजे मां उहो ॿुधाए छॾियां। जातो जातो सुठो आहे। या वंडे विरहायूं खाऊं असां। श्री राम खावो ख़र्चो रिल मिल भाई, तोट न आवे वधंदो जाई। ईश्वर जी सची पूजा कहिड़ी आहे? पंहिंजे हृदय खे हर कंहिं शौक़ खां मथे रखणो। हे हृदय जी पूजा। हृदय खे माना मन खे, मन जो निवास हृदय में आहे। मालिक बि मन में आहे, मन जो निवास बि हृदय में आहे। मन जो रूप कहिड़ो आहे? तुंहिंजो ख़्यालु उथे माना मन उथियो। श्री राम हृदय खे हर हिकु शौक़ खां मथे रहे। जंहिं टाइम ते जेकी थियणो आहे उहो थींदो पियो, तूं घटि वधि न थी। न त शास्त्रनि लिखियो हिन जीव खे हर कंहिं शौक़ जा मोचड़ा लॻनि था। इहे मोचड़ा आहिनि, माना तुंहिंजो मन कष्ट में अचे थो। बचूपनी में उथे ई नथो। थोड़े में ख़ुशि, थोड़े में रंज, थोड़े में ख़ुशि, थोड़े में रंज। राम और वाणी तुंहिंजी छल कपट खां रहत रहे। वाणी तुंहिंजी अलाए छा थी वियो आहे, अलाए छा थी वियो आहे। स्त्री पति सां कपट करे थी, पति स्त्री सां कपट थो करे, पुट पिता सां धन जे करके कपट थो करके, पैसा अथसि ॿुधाए नथो। इते पहुची वियो आहे कमु। जेके स्वार्थ में निजी पंहिंजा गणिया वेंदा आहिनि, पुट ऐं स्त्री, अॼु इहा स्थिति ॾिठी थी वञे पई। आहे तजुर्बो थियल आहे? जेको न थियो हुजे तॾहिं छा जवाबु न ॾींदो? श्री राम अरे छिल छद्र कपट मोह कबह न भावा। अॼु वाणी में जेको राजनेता आहे उहो नेता नीति, चाणक्य नीति जे राजनीति दर्पण, मां नंढे पढ़ियो हुउमि, चाणक्य राजनीति दर्पण। नीति वेश्वा आहे। नीति जेसिताईं वेश्वा न बणबो तेसिताईं नीति ते हली न सघंदो। ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे ठपो ॾिठे, ताड़ियूं न वॻियूं, माण्हू ख़ुशि न थिया, उनखे बदिले वेंदो ऐं सभिनी सां बराबरि में न हली सघंदो। सभिनी खे ख़ुशि कंदो। जीअं वेश्वा सभिनी खे ख़ुशि कंदी आहे, नीति ते हली तॾहिं सघंदो। नेता माण्हू केतिरा परसेंट में छल कपट करेनि और गृहस्थी थी, वाणियों थी करके दुकानदार आनो छल कपट करे और नेता बारहाना करके बराबरि आहे। हुनजी छल कपट मजबूरी आहे कंहिं हालतुनि में। वज़ीर जे हथ में कमु कोन्हे जो अची करे तुंहिंजी नाली ठाराईंदो या रोड ठाराईंदो, हेठों ऑर्डर कंदो, हेठि कंदे 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 जंहिं महिल तुंहिंजो कमु थिए, पर तूं हथ सां तंहिं महिल ठगी थो करे ॿिए सां। सम्झी वञ ॻाल्हि खे। त असां अख़बारां पढ़ी करके, नेताउनि जा हे पढ़ी करके असां छली कपटी थी विया आहियूं। हिक हिक सां ॻाल्हाइण में छल कपट लॻो पिया। सचाई कान्हे। छा आहे? पंहिंजो पंहिंजो न रहियो आहे। हुकुम असांखे इहो आहे, पंहिंजा त पंहिंजा, पर ॿिए खे ॿियो न सम्झो। ॿिए खे ओहो परायण खे पंहिंजो कयो। मुंहिंजा प्यारा, 2 धर्म, हिकु पाण सुञाण। इहो छाजे लाइ? पाण सुञाणींदे, पाण सुञाण माना आत्मा सुञाण। पाण सुञाणी आहे परमेश्वर सुञाण जी कुंजी। जिन पाण सुञातो नी परमेश्वर सुञातो। पोइ जॾहिं आत्मा सुञाणींदे असां सभिनी जेके बि आहियूं,
सभिनी जो जेको असली स्वरूप आहे उहो आत्मा आहे। सभिनी जो जेको स्वरूप आहे उहो सभिनी जो आत्मा आहे। हे रूप आहे, हे रूप आहे, हे मुहांडे जे लाइ आहे, हे खल लाहे, हे हिकु पालिश थियल आहे, हे त लाहींदो त खल लहंदी, हे चेहरो न लहंदो, ज़ोर ॾींदो उन खल मां रत पोइ निकिरंदी। हे छड़ो मुहांडो, इन ते अहंकार न कयो मां सुहिणो आहियां। हिन खल जे अंदरि चाहे सीधी हुजे कारो हुजे, अंदरि बाडी सभिनी जी बराबरि आहे। पुछो वञी डॉक्टरनि खां। छड़ो चेहरे जे लाइ, तुंहिंजी सुञाणप लाइ ऐं तुंहिंजो नालो अलॻि अलॻि रखियो वियो, हूं कर केरु जवाबु ॾींदो, इन जे लाइ आहे। तूं नालो नाहे, तूं मुहांडो नाहे, तूं शरीर नाहे मुंहिंजा प्यारा। असां सभिनी जो स्वरूप जेको आहे सो आत्मा आहे। श्री राम। त पाण सुञाते, स्वरूप सुञाते, पोइ सभिनी में पाण खे समेटे, पोइ कंहिंसां वलवंच, कंहिंसां क्रोध, कंहिंसां द्रोह, कंहिंसां पाप। राम। मन वचन कर्म करके जेको बि तूं सोचेंदो प्रकृति में वेंदे उहो तोखे मोट जो फल मिलंदो। तूं कंहिंसां ठगी कंदे तोसां बि कोई ठगे वेंदो, ज़रूर न आहे उहो तोखे ठगे। तूं कंहिंजी चोरी कंदे ज़रूर न आहे उहो तुंहिंजी करे, तुंहिंजी बि कोई करे वेंदो। तूं कंहिंखे दुख पहुचाईंदे तूं बि काथां दुखी थींदे, तूं कंहिंखे सुख पहुचाईंदे तूं बि काथां सुखी थींदे। जेकी बीज बोईंदे उहो तोखे फल मिलंदो। परमात्मा प्रकृति में समाल आहे, न त प्रकृति जड़ आहे। श्री राम। हा बसि कर भला होवे भला, सभिनी में मुंहिंजो साईं। और अधु अधु जेको धर्म आहे उहो ॿिया जंहिंखे भलो कमु तव्हां सम्झो था, बसि उहे आहिनि अध में। अधु इहो आहे, मन वचन कर्म करके कंहिंखे कष्ट न पहुचाइणो। ठीकु आहे, अपोज़िट में ॿ अधर्म आहिनि। हिकु पाण न सुञाणो, इहो वॾे में वॾो असां अधर्म कयोसीं, उहो संतनि जे संग मां मिलंदो। इन लाइ पहिरियों प्रयास कयूं। स्वामी रामकृष्ण परमहंस साहिबु चयो, श्री राम, नंढपण खां सत्संग नंढपण खां थिए। असांखे घर गृहस्थी सभई हिकु ई महिल आस्थान ते अची न सघंदासीं। जेको बि अचे, नंढो अचे, उहो वञी वॾा उन खां पुछनि, पुटु छा ॿुधी आहे, सभिनी खे ॿुधाए। जेको वॾो आयो उहो घर में सभिनी खे ॿुधाए, बाबा हे जेको प्रसाद रखियल आहे न, इहो अस्तूल प्रसाद आहे, हे मलमूत्र थी वेंदो, बदमित देह खे पवित्र कंदो। पर जेको असली प्रसाद आहे, जेको पाठ साहिब जो भोग आहे, मां इन ॻाल्हि खे थोरो ख़ुलासो कयो अॻे, त जेका नाए मलिया सलोक पढ़ायो, पाठ जी समापति थी, इहो भोग न आहे। भोग जो वचन हाणे हलंदो। इहो प्रसाद खणी करके असां ज्ञान जो इन खे विरहायो वञे घर में। श्री राम। बाबा हे संतन सतगुरनि कंहिं मेले ते पंहिंजे पुछंदा हो, चांवर घणा चढ़िया, हाणे पुछंदा आहिनि ख़ल्क घणी आई। अड़े साईं जा प्यारा, तंहिंमें छा आहे, ख़ल्क त वेश्वान वटि बि घणी आहे, फिल्मुनि ते घणी आहे, लितर ऊंधो करे ख़ल्क आहे। इहो ई पुछणो आहे, इहो पुछणो आहे। उते संतनि जा छा वचन हलिया, कहिड़ो संत आयो, उन ख़्याल में बि न पओ, उन जा वचन छा हलिया, मन उहे कुझु यादि करे आयो। जेको मक़सदु आहे, जंहिंसां जीवन ठहे, जेको ज्ञान परमात्मा जो असली धन खणी आया आहिनि। पर त बाबा तव्हांजा ॾिनल वरी तव्हांखे ॾिनासीं, एतिरे में ख़ुशि थी वियो, सुठा कमरा हे रहियासीं। अड़े धन तुंहिंजो, तोखे छंछर वारो करे छॾियऊं, तोखे उन में ख़ुशि करे छॾियऊं। तूं संतनि में अची ज्ञान जो शब्द खणी, जंहिंमें जीवन ठाहे, कि हिन में ख़ुशि थी वञे। हे त टपड़े तुंहिंजा, असां छा कयोसीं। हरे राम। संतनि विशल मिटी बणिजो। संत असांखे जेकी बणाइण, जिथे वेठा आहियूं इहा ई जाइ आहे, सुम्हणो आहे, पुछणो आहे कमरो किथे आहे। ओहो पुटु, मां ई कारपेट ते सुम्हां थो पियो अंदरि, काई ॻाल्हि कान्हे, छड़ो सुम्हो। असां सभु ठहियो पिया सफ़ाई सां, सभु तव्हांजा घर आहिनि, बणायो सिंगारियो। श्री राम। त न सुञाण ऐं अध में मन वचन कर्म करके कंहिंखे कष्ट ॾियणु, ऐं अध में बाक़ी पाप आहिनि। संतनि में न समेदासीं न, त संतनि शास्त्रनि में ईअं बि लिखी छॾियो, जंहिंखे तूं पुञ सम्झंदो, संसारी जंहिंखे पुञ सम्झनि था, उहो संतनि जी दृष्टि में पाप आहिनि। ॾाढो वॾो तव्हांखे ॾुखियो लॻंदो, पर हिते सोचणो पइजी वेंदो, इहो छा आहे। जंहिं महिल पढ़ियासीं राम, इहो आहे अहम, अहंकार। जेको छो जो खोटे कम वारे करण खे कॾहिं न कॾहिं शर्मसारी ईंदी, पर सुठे कम में अहंकार थियण जो ख़तरो आहे 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 आहे। और अहंकारी खे कॾहिं शर्मसारी बि न ईंदी आहे। तंहिं अलावा जेको अहंकार में करे थो, त कभी नामी पातशाही जे भोग जो शब्द हिकिड़ो ई, मन में धरे गुमान। गुमान माना भाइण, गुमान माना हा छड़ो भाए। मां तीर्थ विर्त नाम दान कया, जीअं हाथी सनानु करके मिट्टी मिलजी वई, तीअं करे छॾे। राम।
मुंहिंजा प्यारा जेकी तूं करे थो पंहिंजे लाइ करे थो, हिन जो प्रदर्शन जी छा ज़रूरत आहे? असांजो हे सभु तूं परमात्मा, शरीर परमात्मा जो, संसार परमात्मा जो, सभु कुझु परमात्मा जो। मां तूं ठाहियो ई छा आहे? कर्ता भोगता मां, गीता में भॻवान चयो। तुंहिंजो शरीर ठाहींदड़ बि मां, अंदरि आत्मा जी वेही करके भोगींदड़ बि मां, तुंहिंजे बॉडी खे हलाईंदड़ बि मां। असां हुनजा ओहो कदम कदम शुक्राना मञियो। हे गिरह कीअं थो वञे, कीअं पचे थो, कीअं असांखे बॉडी खे ताक़त मिले थी। असां पंहिंजे लेखे छायूं बेली राम। हे वॾो नाटक आहे, हिन खां मथे बि सिनेमा कहिड़ी आहे? साईं कुतुब अली शाह हैदराबाद नई सिनेमा निकिती हैदराबाद में, चयो साईं नाटक ते हलूं। चई हलो। सदाईं मुराकब में हूंदा हुआ डॉक्टर चलदास जा गुरु। वठी सिनेमा में बत्ती बंदि थी, फिल्म शुरू थियो। श्री राम। सभिनी जो ध्यानु ओॾे। नई सिनेमा लॻल। पहिरियों त गूंगियूं बि हूंदियूं, असां पने में बि गूंगी सिनेमा हुई, सौट असांजी कढी। इंटरवल थियो, बत्ती ॿरियूं, फ़क़ीर साईं खे जो तकनि मुराकब में वेठा आहिनि। त पुछण साईं ॾिठो? चवंदा हेॾे ॾिसी पूरो न कयो आहे, अञा ॿियो छा ॾिसूं? अड़े काथे फिटा आहिनि फ़क़ीर। राम। मुंहिंजा प्यारा प्यारा, बसि पाण सुञाण इन जे लाइ आहे। पर अॼु जो गुरू जो शब्द अचे, गुरू गोसा कंहिंखे मथो न टेकणो आहे। हा के हरियर अची कंदा आहिनि त इहे महिरबानी ॼाणाईंदा आहिनि, भाई मां चेलो त ॿिए जां, पर तोसां बि हरियर कयां थो। हाणे ईश्वर असांखे सभु पढ़ायो आहे, तूं महिरबानी थो करे मूंखे मथो टेकंदो, शर्म नथो अचे? गुरू करण खां पोइ तोखे सभिनी में गुरू नज़र अचे, गुरू करण खां पोइ तोखे सभिनी में ईश्वर नज़र अचे। तूं चेलो चेलो तॾहिं आहे जॾहिं ॿिए संत खे ईअं महसूसु कराए त उनखे ईअं चवणो पए, भेण चेलो त मुंहिंजो हे आहे, ॿिया त मुंहिंजे हथ जा ठहियल आहिनि, तूं एतिरो उनखे राज़ी कर। और अॼु गुरू ई चई ॾे त गुरू खां असां मथो न टेकणो। अड़े सिया राम सभ जग जानो, करो प्रणाम जोड़ जुग पानो। सभ में मुंहिंजो साईं, सभिनी खे ख़ुशि कर, तॾहिं तुंहिंजो। सरदार बहादुर जगत सिंह ब्यास टी कदी, जयमल सिंह सावण सिंह सरदार, उनजो गुलदस्तो हिकु पुस्तक निकितल। चई तूं अहिड़ी पंहिंजी ख़ुशबू, तोखे ढंढोरे पिटण जी ज़रूरत न आहे। मां यादि ॿुधाए छॾियां, गुरू जे नाले खणण जे लाइ वेद में इजाज़त न आहे। जेको खणे थो पाप थो करे। इष्ट जो नालो खणी सघंदो आहे, इष्ट जो, राम जो, कृष्ण जो इष्ट, जंहिंखो सतगुरू खां नाम न वरितल आहे, उहो असांजो इष्ट आहे। असांजो बाबो आहे, ॾाॾो आहे, कुझु बि आहे, इष्ट जो नालो खणी सघंदो आहे। छपाए कोशिशि करे, जेको बि गुरू जेको करे आयो आहे, कोई पुछे थो कहिड़ो गुरू करे आयो आहे, तुंहिंजी विरती ठही थी वञे। चए तूं मुंहिंजी विरती अहिड़ी ॾेखारे जो माण्हू खे पुछणो पए, भेण कीअं हुई, हाणे कीअं थी आयो आहे, तॾहिं तुंहिंजे गुरू जो नालो कढे। पर उन खां पोइ बि अबा मुंहिंजा, अबा मुंहिंजा, तूं आम ॿुधूं था संतनि जे संग में जीव जो सुधार थींदो। अबा संतनि जे संग में मुंहिंजो गुरुदेव हीअं चवंदा, मुंहिंजो गुरुदेव तुंहिंजे लाइ गुरू आहे बेटा, जनरल त संत आहे न। मुंहिंजा गुरुदेव अहिड़ा हुया, हे छा थो करे? त पोइ ॿियनि जी महिरबानी आहे जो तो वटि वेठा आहिनि, तोखे पंहिंजो गुरुदेव ई ॿुधाइणो आहे। ईअं न करनि प्यारा। संत हीअं चवनि था, संत हीअं चवनि था, संत हीअं चवनि था, संत हीअं चवनि था। परमात्मा खां पोइ अगरि ॿियो शब्द हिते पृथ्वी ते आहे, श्रेष्ठ तो शब्द, त उहो संत जो आहे। श्री राम। पोइ जंहिंजी जंहिंमें भावना आहे, जंहिं ॿेड़ी में चढ़ियो आहे, अॼु इहा भुल अची वई आहे ॾाढी ॾाढी, त इहा ई ॿेड़ी मूंखे तारींदी, बाक़ी बि ॿोड़ण वारियूं बीठियूं आहिनि। चरियाई न कर, सभु ॿेड़ियूं तारण लाइ बीठियूं आहिनि, सभु मलाह उन में ॿेड़ियुनि खे हलाइण वारा बीठा आहिनि। जंहिंमें तूं चढ़ियो आहे, उन पातणी खे ई तोखे पंहिंजो धर्म ॾियणो आहे। जेकी शेवा करणी आहे उन पातणी सां कर, जेको तुंहिंजी ॿेड़ी खे वठी थो हले। ॿेड़ी नाम आहे, तोखे मन खे चाढ़णो आहे। ॿेड़ी मतां भुल खाऊं, ॿेड़ी नाम आहे, ॿेड़ी ज्ञान आहे, जेको सतगुरुनि तोखे ॾिनो आहे। उन में मन खे चाढ़, मन खे उन धारा ते हलाए, पोइ सतगुरु तोखे ॿेड़ो पार कंदो। तूं ॿेड़ी में वेंदे ई कोन, तोखे पातणी छा कंदो? राम। मुंहिंजा प्यारा, जेको इहे सम्झे हिन जी वॾी ख़ल्क़ शिष्य आहिनि, लखां शिष्य आहिनि, त जॾहिं ॿेड़ा वॾा वॾा ॿुॾंदा आहिनि, जहाज़ उन्हनि खे बचाइण लाइ ॿेड़ियूं हूंदियूं आहिनि, उहे ॿाहिरि कढबियूं आहिनि। जेको उन में चढ़ी पार पहुता पहुता न त ॿेड़ो ॿुॾी वियो। चिड़िया चकर में न अचूं, जंहिंखे घणी मने थी, बसि उहो ई संत आहे, ॿिया सभु इहे रोटी खाईंदा।
अड़े इन ॻोल्हा में पवंदा तो सच्चा संत मिलंदो ई कोन बेटा। उहे ॾाढा हीअं पुछण अचो मां ॿुधायांव किथे इणिया गिणिया हीअं शहरनि में रहनि था, ख़बर ई नथी पए। छो जो कलयुग में लिखियल आहे सचे साधु खे कोई न पुछंदो। कलयुग में संत थियणु ॾुखियो आहे, जेको थियो आहे उनखे सुञाणणु ॾुखियो आहे। सम्झियो? हे पूरबले जो फल सभु हली रहियो आहे, उनमें सभु असां अची वियासीं। जागूं असां, संसारी बि जागूं, सभई जागूं। मां वेनती करके प्रेम सां चवां थो, जेकी मुंहिंजो भाव जो अनुभव आहे। हरे राम। हाणे वचन सां वठंदा मुंहिंजा प्यारा, त हाणे भोग सां में हिकिड़ो अखर बि असांजे अंदरि अची वञे त असांजो जीवन भलो थी पवंदो। श्री राम श्री राम। दुश्मन हा चओ चओ, ॾाढी सुठी जेका अध में अचे उहा पूरी। हा हा फर्स्ट क्लास। धन्यवाद धन्यवाद। श्री राम। बसि आहे। साईं रोई पियो, जंहिं महिल रोई पियो पर बीठो रहियो, फ़क़ीर हो। छो? जिनके हृदय सच वसे ते नर गुनी गहीर, जिसके हृदय धन वसे तिसका नाम फ़कीर। बाणी साहबनि चयो आहे। उहो पेनू आहे जंहिंजे हृदय में धन हले थो, धन ही मिले। ऋग्वेद में आयल आहे, तूं धन जी सोच कई मांखे मिले, यादि रखो इतो ई पाप करणु शुरू थियो। तोखे दुकान ते वञणो आहे, तोखे धन धन न सोचणो आहे। तुंहिंजो जेको नसीब लिखियल आहे ग्राहकनि मां पाण ई मिलंदो। तुंहिंजे धन जे सोचण सां तो वटि धन न अची सघंदो आहे। सुख धन तुंहिंजे इच्छा करण सां न मिलंदो आहे। जेके मिलणो आहे मिलणो आहे। तूं धन जी सोचन कर, प्रभु खे हृदय में रख, तुंहिंजो नसीब पाण ई मिलंदो। प्रभु हृदय में हूंदी त तोखे दया प्रकट थींदी। जीअं कंदो वेंदे तुंहिंजो धन वधंदो वेंदो। हरे राम। रोई पियो, बीठो रहियो। बसि तेसिताईं उन सेठ जो बि कुझु कलम बाक़ी लेनियूं हुयसि, पूरियूं कयईं। पूरियूं कयईं त थियो छा, उहा जेका मसकुपड़ी हुई, मसकुपड़ी उन ते हिकु मख अची वेठी। हिकु हाणे बंदी ते वेहे त पोइ त स्वार्थ थींदो, भई चङो पी वञे, न त ईअं मां बंदि कंदुमि त उहे कागज़ ख़राब थी वेंदा। हा पोइ त सम्झे स्वार्थ। पर कुपड़ी ते वेठी आहे, उनखे त उॾारे सघंदो आहे न बंदि करण लाइ। श्री राम। जेसि ताईं उहा पाण उथी वई मखे, तेसि ताईं चुप कई वेठो रहियो। बसि पोइ उन कुपड़ी खे बंदि कयईं। इहो ॾिसी करके फ़क़ीर साईं खिली पियो। चएसि थो, हाणे ते सेठ पुछेसि थो, फ़क़ीर साईं अघाड़े मुंहिंजे हिन अखर ते तव्हांजे अखियुनि में पाणी अची वियो और हाणे तव्हां खिली पियो। राम। चई खिलुमि तॾहिं जो तुंहिंजे मथां साईं राज़ी आहे। तुंहिंजे मथां जो तोखे हिकु मख ते बि दया आहे, जो भाई जेसि ताईं इहा पीए उथे तेसि ताईं तूं सीड़जी वेठे उन खे अलाए कहिड़ी शइ ते, अलाए कहिड़ी ॻाल्हि ते राज़ी आहे। इहे फ़क़ीर बहितर ॼाणनि था। श्री राम। माड़ी में वेठो आहे सेठ, चई फुल्को ॾे, चई कोई आहे कोन। नेठि ॿिए भेरे घुरी वरितांसि, चई माण्हू कोन्हे। टे भेरे चयांसि ॿेरी मूंखे बुख लॻी आहे। चयईं फ़क़ीर तोखे, अड़े चई घड़ी खण लाइ तूं ई माण्हू खणी थी पओ। ठकाव थी वियुसि। तंहिं महिल फुल्को खणी हेठि वञी ॾिनासि। श्री राम। बाबा लॻे हिकिड़ो अखर लॻे, जंहिं महिल लॻे छल लॻे। छो? इहे ॿई प्रमाण बि असां यादि रखूं। विराग लॻण जो कोई प्रमाण कोन्हे। कॾहिं लॻंदो, काथां लॻंदो, कहिड़े अखर तां लॻंदो, कहिड़े सबब सां लॻंदो, और हली करके वरी वैराग ते विवेक सां परमात्मा कॾहिं असांखे मिलंदो, इन जे लाइ कोई प्रमाण कोन्हे। कोई प्रमाण कोन्हे। इहा ॻाल्हि यादि रखे। पता इन चक्कर में पए त संत ख़ुदा सां मिलाए छॾनि था। अचो तव्हांखे ख़ुदा ॾेई छॾियोसीं, भुल न खाऊं असां। श्री राम। जेसिताईं वैराग न ईंदो तेसिताईं जीवन हलण ई शुरू न थींदो संसार में। त मुंहिंजा प्यारा, त इन लाइ जंहिंखे जीअं वैराग आयो आहे, जंहिंखे जीअं मिलियो आहे, जॾहिं मिलियो आहे बसि उनजो मिसाल ठहियो आहे। पर बाक़ी उनजे लाइ प्रमाण कोन्हे त कॾहिं तोखे वैराग ईंदो या कॾहिं तोखे साईं मिलंदो। श्री राम।
साॻे जेके मंदर में मां अञा वचन टियों पे चयो त हथ सां चोरी न थिए ऐं हथनि सां हंसा न थिए, हथनि सां परस्वार्थ लाइ जेकी थिए। खिमिया भी देवताउनि जो गुण आहे, तेज भी देवताउनि जो गुण आहे, वक़्त ते प्रकट करणु। तूं एतिरी पाण में समर्था शरीर जी रख त ॿियो तुंहिंजे मथां हमलो त ठहियो, पर पंहिंजो तूं मन वचन कर्म करके सचे साईं सतराम दास जो कौल हुयो, तव्हां मन में कंहिंजे प्रति बुराई न रखो, बाक़ी कोई उॾड़ंदो छो न चयो, कुझु न करे सघंदो आहे असांखे। श्री राम मुंहिंजा प्यारा, हा छा कर पिया आहियो? हाँ, जेके मंदिर में मन वचन कर्म वाणी छल कपट न अचे, मन में हरख शो खां मथे रहे मन, और शरीर हिंसा चोरी खां परे रहे। मां थोड़ी विषय वधी वेंदी हिक ॿिए में, छो जो वक्ता के बात में बात में बात, जीव केले के पात में पात में पात थोड़ो थींदो आहे। अगलो सुरो तो छोड़ो याद रखे काथों विषय हटी। श्री राम तो मुंहिंजा प्यारा ॿियो वाक लिखियल आहे गीता जे लाइ, संसार लिखियल आहे, मन हज़ारनि गीता जे पढ़दड़नि मां, हज़ारे गीता जे पढ़दड़नि मां कंहिं हिक जे अंदरि उहा गीता स्मृति में ईंदी। इहो ठपो मां पढ़ियो, असां हिकिड़ो जवानो दरबार 4 बजे गीता पढ़ंदो, अॼु ताईं ॾिठुमि त हिकु विकार मुनी मां दूर न थियो आहे। 4 बजे राइट अची करके गीता पढ़ंदो, पर हिकु विकार मुनी को अलॻि न थियो आहे। मां चयो ठपो ठकाव लॻी आयो। कंहिंजे हृदय में, हज़ारनि मां कंहिं हिक जे हृदय में, गीता पढ़दड़नि मां कंहिंजे हृदय में ईंदी हे हिकु। वरी हज़ारनि जे हृदय आयलनि मां कोई हिकु उन्ही ते हलंदो, वरी हज़ारनि हलदड़नि मां कोई हिकु मूंखे पहुचंदो। श्री राम इहे हिकिड़ा बेसिस ज्ञान आहिनि, त पोइ हिनखे तकलीफ़ न थींदी त हे पढ़े थो हले नथो, इहा हलणो चवण करण में फ़र्क़ु आहे ॾाढो। करे सोई जंहिंसां कुर्ब जो काढो, जंहिंसां ओॾो सणाई थी ईंदी उहो ई हली सघंदो। पर असांजे हथ में पहिरियों श्रवण त कयूं, सुणण जी महिमा आहे। अड़े ॿुधंदो त सुण सुण अंधे पावे राह, मन भलो थींदुसि। संत हमेशह दयालु आहिनि। अबा संतनि जी शरण साईं अहिड़ो आहे, अबा शरण में आयो आहे भलो थींदो, नेठि आस्ते आस्ते ठही वेंदो, न ठही वेंदो, सभु टाइम बणियल आहे। हरे राम जिज्ञासु ईअं चए मां संत जे संग में वियुमि, मुंहिंजो कल्याण थी वियो। और संत खे कोई चए साईं तव्हांजे संग में आयो हे सुधरी वियो, न बाबा अॻ में न आयो, जॾहिं भाग हुयुसि तॾहिं आयो। छा? हा कोई भी चेलो, कोई भी कामना पूरी थी, संत न चए हिन खे असां मुंहिंजी कामना पूरी थी आहे, हे थी आहे, हे थी आहे, बिल्कुलु लिखियल न आहे। अॻिलो सदाई मनाए संतनि जी दया सां मूंखे मिलियो आहे, हे मिलियो आहे। अॻ में न मिली, तुंहिंजो भाग हुयो, उन त बणिजी आयो संतनि सां बि, हाणे तोखे भाग हुयो जो तॾहिं मिले। हा कोई चए साईं तव्हांजी दया सां मुंहिंजो हे थियो, अबा असां तुंहिंजे लाइ छा कयोसीं? तोखे पंहिंजी भावना फल ॾिनो, तोखे पंहिंजी। अरे संत त साॻियो आहे, हिकिड़नि जा पलव पिया पूरा, ॿियनि जा न थिया त छो न थिया? हिकिड़नि जो दुख दूर थियो, शब्दनि में चयो वियो बाबा साईं हे दुख कटियो, हे दुख कटियो, हिननि जा छो न कटियईं? इन्हनि चढ़ाई जे चकरनि में न पऊं। इहे सभु हेठां बचपनी जा साधन आहिनि, रेचक भयानक वाणियूं। यथार्थ अचूं असां सतोगुणी सत्संग में अची करके शुद्ध सतोगुणी बणिजूं। असां हितां न्यारा थी करके प्रकृति में रही करके पंहिंजो जीवन सफल करे वञूं, हेठि न किरी पऊं। सत्संग इन जे लाइ आहे। बोल गुरु नानक देव की। श्री राम श्री राम श्री राम। बस हाणे जेको शब्द आयो आहे मुंहिंजा प्यारा, रामकली महिला 9 प्राणी नारायण सुध लेह, छिन छिन अवध खटे निसबासर, बिरथा जात हैं देह। प्राणी नारायण सुध लेह। तरना पो बिखियन से खोयो, बालपन अज्ञाना, बिरद भयो अजहू नहीं समझे, कौन कुमत उर्झाना। मानस जन्म दियो जह ठाकुर, सो तय क्यों बिसरायो। मुकत होत नर जाके सिमरे, निमख न ताको गायो। माया को मद कहा करत है, संग न काहू जाई। नानक कहत चेत चिंता मन होए हैं अंत सहाई।
श्री राम। हेतिरो वक़्तु समाज में रहण थियो आहे, प्रभु कृपा सां कदम कदम ते हीअं स्टडी कराईंदो हो। छा कुझु भरियो पियो आहे समाज खे चवण जे लाइ, ॿुधाइण लाइ। प्रभु कृपा करे जंहिंखे हलाए ॼाण त ॾिजे। हाणे साहिब हिते वचन में चवनि था, प्राणी प्राणी जंहिंजे अंदरि प्राण हलनि था, जंहिंजे अंदरि हा, जीअं वचन मोट में ॾींदो न, शब्द मां पुछांदो, तव्हां वचन बद्ध थींदव। कीअं संकल्प वठायो वेंदो आहे मंत्रियुनि खे, वज़ीर एज़म खे, पर हो जेको पढ़े ऐं हेॾो छड़ो हे कंधु लोॾींदो वञे त बि थी वियो न साईं, हे कर्म थी वियो। वाणी खां वधीक त कर्म थियो न, पर न क़बूलियत न आहे, वात सां चओ, उहो चवायो वेंदो आहे, तॾहिं वचन ॿध थींदो। संकल्प माना वात सां चओ तूं ॿधबे, तीअं वाणी बि जेका पढ़िजे उहा सभई चइनि तॾहिं उहो ॿधबा। श्री राम। त संत असांखे ॿुधण जे लाइ या उन्हनि खे ॼाण आहे, प्राणी जंहिंमें प्राण हलनि था, नारायण, नारा श्री राम। नारा माना जल, इण माना धरती, नारा माना ॿिन्ही खे गॾे करके शेष आवाहन कयो। शब्द हवा ठही, पोइ अग्नि थी, पोइ पाणी थियो, पोइ जल थियो। श्री राम। पाणी फैलदे झग थी, उन झग मां कीड़ो पैदा थियो जंहिंजो नालो पियो शेष। इन जे लाइ पहिरियों पैदाश शेष जी आहे, माना नांग जी आहे। इन जे लाइ नांग खे देवता छॾियो वेंदो आहे। श्री राम। उनजी पूजा कई वेंदी आहे, ॿिए कंहिं जानवर जी पूजा न कई वेंदी आहे। उन आवाहन कयो, उहो भॻवानु सूक्ष्म विष्णु मां नर नारायण जे रूप में हुनजे सेन कयईं अची मथों, नारायण। श्री राम। हा, शुद्ध लेह, शुद्ध लेह, प्राणी नारायण। हा, भगवान कृष्ण गीता में अर्जुन जे पुछण ते इहो जवाबु ॾिनो, अखर अखर ॾे ध्यानु हुजे। श्री राम। गीता सभिनी शास्त्रनि जो तत्व आहे। चवनि था, साईं भगवान तूं कर्म छो थो करें, तोखे करण जी बि ज़रूरत आहे। चए थो, हा अर्जुन सही आहे, हे मां कर्म तॾहिं कयां थो जो हे मुंहिंजा नारायणी चोलो आहिनि। इते अखर खे प्रगट कयो अथई। हे जेके नारायणी चोलो आहिनि, जेकॾहिं मां न कंदुमि और मूंखे ॾिसी करे उहे कंदा, उहे पंहिंजे स्वरूप खे सुञाणींदा, न कंदुमि त उहे गतर में वेंदा, इहो दोष मुंहिंजे मथां चढ़ंदो। तंहिं लाइ श्री राम आचार्य ते जेको शास्त्रनि जो ॼाणू आहे, संस्कृत जी आख़िरी पद्धति पढ़ियल आहे, चाहे उहो निर्लेप रहे थो, कोई उनखे लिप्त नथी थिए माया, पर हुनखे आचरण अहिड़ो करिणो आहे जंहिंमें समाज ॾिसी बिगड़े न। चाहे उहो अल्पित आहे, पर अहिड़ो कमु न करे। जेकॾहिं कंदो, राम, उन जे मथां दोष आहे। संसार खे ठाहिण जे लाइ पाण खे नियंत्रण में जीव खे रखणो ई पवंदो। पाण खे ज़हर पी करके ॿियनि खे अमृत पीआरणो पवंदो। पाण खे निवी करके बि नंढनि खे वॾो करिणो पवंदो, तॾहिं उहो नंढपण सिखंदा। न त तोखे बि अहंकार आहे त नंढा बि अहंकार में रहंदा। तूं वॾो थियणु चाहें थो, अॼु वॾा चवनि था साईं नंढो थी रहणो पए थो घर में। अरे बाबा, इहा ई फ़िलसफ़ी ही जेका तोखे पहिरियों शुरू करणी हुई। वॾो उहो आहे घर जो जेको नंढो थी रहे। मुंहिंजा प्यारा, श्री राम। ॿ बीठा टकरनि, मां वॾो, संत बीठो, चए साईं फ़ैसिलो कर। चए भाउ, जेको साम्हूं वारे खे वॾो करे उहो ई वॾो। जेको साम्हूं वारे खे, ॿई हिक ॿिए जे साम्हूं आहिनि। नंढो केरु आहे भाउ, नंढो केरु आहे भाउ। श्री राम। सभु को पंहिंजी पंहिंजी जाइ ते वॾो आहे, सभु को पंहिंजी पंहिंजी जाइ, पंहिंजे पंहिंजे कार्य में। प्राणी नारायण भाव रहियो त सृष्टि जे हलाइण जे लाइ उन नारायण जे नाभि मां ब्रह्मा निकितो। उन ब्रह्मा संकल्प सृष्टि ठाही, वेद ख़ुदि न लिखिया। वरी उन्हनि मां चइनि ऋषिनि उन्हनि जो आवाहन कयो, जंहिंमें हिकु हिकु वेद लिखियो। अॼु उन चइनी वेदनि जे ऋषिनि जो नओं मंदरु ठहियो आहे। गीता मंदर सां सप्त सरोवर खां अॻिते हली करके उन चइनि ऋषिनि जा फोटो लॻल आहिनि। मूंखे वरी 5-6 साल थिया आहिनि, मां उते नओं मंदरु ॾिसी आयुमि। श्री राम। त मां आख़िर हिकिड़ो विच में चवां, इन तुक ते बसि एतिरो अर्थ कयां थो। अॼु संत चवंदा संसार सुपनो आहे। संत चवंदा इहा ॻाल्हि चवण में आहे या ॾिसण में ईंदी, सम्झण में ईंदी, असांजे मग़ज़ में ईंदी? सचाई सां चओ वेली।
हाणे असां हिन खे सम्झूं थोरो त जेको अंदरि असांखे निंड में सुपने में जेको सुपनो अचे थो उहो जीव रचित आहे, उहो जीव रचित आहे और उहो हिकु घड़ी सुपनो हलंदो आहे। महसूस ईअं थींदो आहे असांखे त असां कॾहिं कॾहिं भई सॼा सुपना ॾिठासीं पर ईअं थींदो न आहे, थींदो हिकु घड़ी आहे, शास्त्र लिखियो आहे। उहो जीव रचित आहे, उन में हिन शरीर खे कुझु करिणो न पवंदो, हिन शरीर खे कुझु करे न सघंदो, न कुझु करिणो अथसि। और हे जेको जागृत सुपनो आहे इहो ईश्वर रचित आहे, इहो ईश्वर रचित आहे, इहो ईश्वर रचित दीर्घ काल हलण वारो आहे और हो अल्प काल हलण वारो आहे। इन दीर्घ काल जे हलण जे ईश्वर रचित सुपने खे हे वेद शास्त्र ठहिया। श्री राम। त असांखे कंहिंसां कीअं हलणो आहे, कंहिंसां कीअं हलणो आहे, कंहिंसां कीअं हलणो आहे, कंहिंसां कीअं हलणो आहे। हरे राम। कीअं सुभाउ धारणो आहे, कीअं गंगावत प्रवात पंहिंजो रहणो आहे, कीअं बालवत सुभाउ नौतन रखणो आहे, इहे सभु असांखे हिन जीवन में कर्तव्य कर्म जो पालन करणो आहे जेका भॻवानु चए थो। श्री राम। जेके कर्तव्य कर्म जो पालन कंदा हूंदा आहिनि साईं कंवरराम साहिब जहिड़ा, आहा उन जूं ॻाल्हियूं ॿुधण सां अखियुनि में रतु ईंदी, बेटा पाणी न ईंदो। उहे खून पींदा आहिनि पंहिंजो अंदर जो, जेके फर्ज़ जो पूरो पालन कंदा हर हिक सां, इहा ख़बर उन्हनि खे हूंदी। श्री राम श्री राम। साईं कंवरराम जो मां हिकिड़ो मिसाल ॾियां, भई अॻियां जे हले न त ॿियनि खे केरु सुञाणे, सभिनी संतनि खे वठी हलनि पर हुनखे अॻुवाणी करणी पए, माण्हू उन खे त किन खे ख़्यालु थिए संत अॻियां थो वञे। संत जी भावना कंवरराम जहिड़े जी सभिनी खे खणी हले, अॻियां कीअं हलंदो, सभिनी खां आसीस वठे, पर हुनखे अॻुवाणी करणी पवंदी त पोइ कंहिंजे दिलि में थींदो असां खां अॻ में थो वञे। राम। त संत मन जी गति सम्झी करे हुनजी मन ते पकड़ी हुनजे अंतःकरण शुद्ध ई धर्मात्मा हो। चई विधे अबा अॻियां हलियो पए, जेको अॻियां आई घिटी त अॻियां जेको हले थो अॻ में उहो ईंदो, उनजे अॻियां आयो सान। अबा सम्झो था न, त सान सचा पहिरियों कंहिंजी नास कंदो। त मुंहिंजा प्यारा जेके अॻियां हलंदा उनजे मथां वॾी जवाबदारी आहे मुंहिंजा प्यारा। श्री राम। असां जल्दी अखर कढी न विझूं, जेको अॻुवान आयो उहो कंहिं जंहिं लाइ ख़लक हले त उनखे वठी थी हले त उनखे पोयां ओॾो ख़्यालु आहे, जल्दी आङुर न खजे, पर हुनखे तव्हांजे लाइ अॻुवाणी करणी पए थी, न त अॻियां करण में खणण में केतिरा हुनखे कष्ट अचणा पवनि था। त मुंहिंजा प्यारा हिते चऊं असां नारायण सुध लेह। हरे राम। त नारायण जो सम्झियो न शब्द, नारायण सुध लेह त नारायण छड़े जपण सां कमु पूरो थी वञे, न। नारायण मां ब्रह्मा थियो, ब्रह्मा मां वेद ठहिया, वेदनि असांजे लाइ संसार जो हलणु लिखियो, त असां इंसान खे चवनि था तव्हां उन्हनि वचननि जी सुध रखो त असांखे छा छा करिणो आहे। प्राणी नारायण सुध लेह छिन छिन अवध घटे निसबासुर बिरथा जात है देह। राम। तूं पंहिंजे हथनि सां, पंहिंजे अखियुनि सां, पंहिंजे पेरनि सां सुठे पासे वञी संसार में यश खणी वञी। हरे राम। तुंहिंजो संसार में ॿियो रूप यश जो हले। मुंहिंजा प्यारा, बसि मूंखे जेके विच में अॻ में चई आहिनि त हे सभु आश्रम तव्हांजा आहिनि, अचो, जणियाऊं आहिनि, मुनण आहिनि, सत्संग आहिनि, हाणे त पगड़ियूं बि थियनि थियूं, जेके बि संगत अचे सभिनी जे लाइ, सभिनी संस्थाउनि खे बि आग्रह आहे, असांजे लखनऊ जे संस्थाउनि, सिंधी हिंदुस्तानी संस्थाउनि खे महीने में 2-5 हिते सत्संग थींदा ई रहंदा आहिनि। शिवरियूं, आयोजन, संत, गायत्री परिवार जा, त हे सभिनी जे लाइ आहे, सभु हिन मां सुख वठो। हिते भंडारो तयारु मिलंदो, हे पखा विहाण सभु कुझु छड़ो तव्हां अची करके हे कार्य कयो, हे असां पंहिंजा सम्झी करके मल्हायो। बसि एतिरनि अखरनि सां इन्हनि वेनती खे क़बूल कंदा, हे पंहिंजा थी करके मेला मल्हाईंदा। जेका बि शेवा में अवसी हेॾी संगत में भुला चुका थियनि थियूं, जेतिरो आस्थान आहे, जेतिरो थी सघे थो हिक ॿिए खे वधीक असांखे भावना आहे त सम्मान मिले, पर जेतिरो हिसाबु आहे ओतिरो बणिजे थो। इन लाइ पंहिंजो सम्झी खिमिया कंदा, आसीस कंदा। हाणे खां पोइ प्रेम सां प्रसाद हलंदो, भंडारो पायो। और राति हे आख़िरी राति चोॾस जी संतनि जी जेका वरसी जी राति आहे, उहो शाम खां वठी पंहिंजे सुबुह ताईं 5 बजे मेले जी समापति थींदी। प्रसाद असांखे हिन भेरे सॼो वेठे वेठे हलंदो, इहो नज़ारो सभु ॾिसण में ईंदो। ॿिया बि जेके वाकिया हुजनि आहिनि, कुझु राज असांखे ॿुधण मिलंदा। एतिरनि अखरनि सां बोल गुरु नानक देव की। सखी बाबा सुदाराम साहिब।